अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा सॉप शेर चंडग्राहण ड्रामे जे बारे में है। दोस्तों अॼु हिकु वॾी ख़ुशी जी ख़बर ऐं वॾी कम जी ख़बर आहे जेको तव्हांजे अॻियां हिन नंढड़ी वीडियो में पेश कंदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। दोस्तों चंडग्राहण जेको ड्रामो आहे उनजी प्रोमो ख़ैर सां अची चुको आहे। उनखे 10 तारीख़ ते अपलोड कयो वेंदो, जंहिंमें सिंध जा भला अदाकार ऐं भला एक्टर। दोस्तों चंडग्राहण जे ड्रामे जी कहानी सभिनी खां भलो आहे ऐं इन जी कहानी बहितर आहे, जंहिंमें अब्बास गुल ऐं रिमशा शहज़ादी जी जोड़ी आहे। दोस्तों अब्बास गुल उडाणे ऐं रिमशा शहज़ादी जी जोड़ी इहे पाण में ज़रे मश्करी कंदा ऐं ज़रे झेड़ो कंदा ऐं इन ड्रामे में मौजूद सतार लाड़ गुंडनि जो किरदारु अदा कयो आहे। दोस्तों तो हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हां सिंध टीवी सर्च करे उन ते प्रोमो ॾिसी सघो था। दोस्तों इन जी प्रोमो अची चुकी आहे। ख़ैर सां इन जी हाणे जल्द खां जल्द एपिसोड अचण वारी आहे। तव्हांखे 8-9 ॾींहं इंतज़ारु करिणो पवंदो। दोस्तों इन जी 10 तारीख़ ते एपिसोड अची वेंदो। दोस्तों उनजे करे तव्हांखे चऊं था त अगरि असांजे यूट्यूब चैनल ते नवां त उनखे ज़रूरु सब्सक्राइब कजो, जीअं असांजो हर ख़बर ईंदड़ वीडियो ॿाहिरि ते सभ खां पहिरियों मिली सघे। दोस्तों हाणे ॾींदासीं इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।